नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त गारो मां ख़बर ॾींदा गारो भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में ASI ऐं जमादार शहीद थी विया। DSP ऐं SHO सूदो 3 एहलकार ज़ख़्मी थी पिया। बाबड़ा जे इलाइक़े में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ वयल पुलिस पार्टी ते फायरिंग कई वई। नतीजे में ASI सखी मोहम्मद बख्श बलोच ऐं जमादार अली नवाज़ चन्नड़ शहीद थी विया, जॾहिं त DSP गुलाम रसूल सियाल, SHO मुमताज़ बिरोई ऐं हिकु सिपाही ज़ख़्मी थी पिया, जिन खे रूरल हेल्थ सेंटर गारो पहुचायो वियो, जितां खेनि गिणती जोगी हालत में कराची रवानो कयो वियो। गारे थाने जे SHO मुमताज बिरोई मीडिया के बुधायो तो फरियादी गुलाम सरवर बिरोई जी जमीन ते वेठल ॾोहारियुनि खिलाफ दाख़िल करायल केस में नामज़द थियल जवाबदार सुल्तान पलेजो, डॉक्टर नईम पलेजो, सिकंदर शाह ऐं सदोरो लेगारी समेत ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ जीअं ई जमीन ते पहुतासीं त उते मोर्चनि में मौजूद 20 खां वधीक हथियारबंदनि पुलिस ते फायरिंग कई। हथियारबंदनि जी फायरिंग में ASI सखी मोहम्मद बख्श चन्नड़ मौके ते शहीद थी वियो, जॾहिं त जमादार अली नवाज़ चन्नड़ खे गिणती जोगी हालत में कराची मोकिलियो पियो वियो त रस्ते में दमदाणी हवाले कयो। हिन चयो आहे त ज़ख़्मी थियल DSP गुलाम रसूल सियाल खे गिणती जोगी हालत में कराची रवानो कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस जी वरी नफ़री इलाइक़े के घेरे में आणे छॾियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।